नाज़रीन, काज़ी अहमद में शायर अदीब अली मुराद उर्फ दर्द ओठो के माली सहायता लाइ यंगस्टर ग्रुप पारां इमदादी कैंप लगाई वई। संदसि इलाज लाइ चंदो गॾु कयो वियो। इन हवाले सां पेश आहे ज़ुल्फ़कार टामरीअ जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, जीअं त यंगस्टर वेलफेयर ग्रुप पारां हिकु इंसान जी ज़िंदगी बचाइण ख़ातिर फंड कैंप लगाई वई आहे। हीअ जेकी कैंप लगाई वई आहे उहा आहे उस्ताद शायर अदीब अली मुराद ओठो, जेके बिलमारूफ़ लक़ब आहे दर्द ओठो, जेको शायर आहे उहो हींअर ज़िंदगी जे मौत जे बिस्तरे ते पियल आहे। वधीक दोस्तनि खां पुछूं था जी हुन माली सहायता जेकी माली सहायता लाइ जेकी हुननि कैंप लगाई आहे। असां शायर अदीब तालीमी माहिर उस्ताद अली मुराद दर्द ओठो, जेको ज़िंदगी जी मौत जे ॿिए वाटे ते बीठल आहे, उन जे इलाज लाइ ही काज़ी अहमद में कैंप क़ाइमु कई वई आहे यंगस्टर वेलफेयर ग्रुप पारां। असां तालके काज़ियुनि जे समूरनि साञावंदनि सोशल वर्करनि खे इहो अपील कंदुसि त साईं अली मुराद ओठो जी ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। बस वारनि धुरियुनि खे अपील था करियूं त ख़ुदा हिकिड़े उस्ताद, हिकिड़े अदीब, हिकिड़े दानिश्वर, हिकिड़े शाइर, हिकिड़े वालिद, हिकिड़े हेड ऑफ फैमिली जी ज़िंदगी जो सुवालु आहे ऐं उहा ज़िंदगी जो सुवालु आहे त उहा ज़िंदगी बची सघे थी जेकॾहिं तव्हां पंहिंजो जेको आहे सो को क़दम कुझु कोशिशि कयो। असां इहा सभिनी खे अपील था कनि, बराए महिरबानी हिकिड़े उस्ताद जी ज़िंदगी बचाई वञे बहितर। वॾी महिरबानी। उस्ताद अली मुराद ओठो जेको जिगर जे बीमारी में मुब्तला आहे, उन जी माली सहायता लाइ हीअ कैंप लगाई वई आहे। सभिनी खे असां अपील था कयूं त हिकु उस्ताद जी माली सहायता करे उन जी ज़िंदगी बचाई वञे। साईं अली मुराद दर्द ओठो लाइ माली सहायता जे लाइ हीअ कैंप असां लगाई आहे, जंहिंमें जेको बि डोनेशन गॾु थींदो उहो साईं अली मुराद ओठे जे इलाज लाइ ख़र्चु कयो वेंदो। असां काज़ी अहमद जे साञावंदनि खे अपील था कयूं, अचो हिन कैंप ते पंहिंजे इंसानियत जो हक़ अदा कयो, पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। हिन वक़्तु हुनजो इलाजु मुमकिन आहे, मगर थोरे अरसे खां पोइ जेकॾहिं हुन जी अञा ई कंडीशन सीरियस थी वई त पोइ थी सघे थो हुनजो इलाजु मुमकिन न रहे। इन जे लाइ वक़्तु ही आहे, बराए महिरबानी पंहिंजो किरदारु अदा कयो। साईं दर्द ओठो जेको हिकु शाइर बि आहे पर हिकु उस्ताद बि आहे। उस्ताद असांजे मुआशरे जो हिकु वॾो असासो आहे जेको असांखे नई ज़िंदगी जीअण जा सलीक़ा सेखारे थो। उन उस्ताद जी ज़िंदगी अॼु ख़तरे में आहे। महिरबानी करे उन उस्ताद जी ज़िंदगी बचायो। असां वसाद हुकूमत सिंध ऐं जेके बि वस वारा आहिनि साञावंदनि उनखे अपील था कयूं त बराए महिरबानी उस्ताद अली मुराद उर्फ दर्द ओठो जी मदद कनि, जीअं हू ज़िंदगी पंहिंजी बचाए सघनि। जी नाज़रीन, जीअं त हिकु शाइर अदीब उस्ताद जी माली सहायता लाइ यंगस्टर वेलफेयर ग्रुप पारां जेकी इहे माली सहायता लाइ कैंप लगाई वई, हुननि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो मुतालबो आहे त जेके जेको सिहत जो मिनिस्टर आहे ऐं जेको सकाफ़त जो मिनिस्टर आहे ऐं ॿिए आला हकाम जेके आहिनि, जेके बस वारा आहिनि, हुननि खां हुननि मुतालबो कयो आहे त हिन शाइर अदीब दर्द ओठो जी माली सहायता करे हुन जी ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टामरी, धरती TV न्यूज़।